जी बिल्कुलु एने 221 थरपारकर वारी तक ते नंढी चूंड आहे उनजो अमल आहे उहो शुरू थी वियो आहे। ही तक जेका आहे कुझु ॾींहं पहिरियां ई कोरोना वायरस सबबि जेका एने ते आहे उहा एमएनए हुयो पीर नूर मोहम्मद शाह जिलानी उनजे इंतकाल करण खां पोइ इहा सीट ख़ाली थी हुई जिते नंढी चूंड हिन वक़्तु थी रही आहे। हिन वक़्तु पीपल्स पार्टी पारां साईं नूर मोहम्मद शाह जिलानी जा फर्ज़ंद आहिनि पीर अमीर अल शाह जिलानी जॾहिं त पीटीए पारां निज़ामुद्दीन रायमो जेका आहे उन्हनि ॿिनि विच में कांटे जो मुक़ाबिलो थी रहियो आहे जॾहिं त 12 मुख़्तलिफ़ उमेदवार आहिनि उहे पिणु हिसो वठी रहिया आहिनि। हिन वक़्तु जेका उहा पोलिंग जो अमल आहे उहा जारी आहे। हिन वक़्तु असां जेका आहे उहा सूंदर में मौजूदु आहियूं जिते पोलिंग जो अमल आहे उहा शुरू थी वियो आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया आहिनि। रेंजर्स जा जवान आहिनि तोड़े पुलिस एहलकार आहिनि उहे सिक्योरिटी ॾेई रहिया आहिनि जॾहिं त वोटरनि जे अचण जो सिलसिलो आहे उहा पिणु जारी आहे। हिन वक़्तु ही 221 जो तक आहे जिते टोटल जेके आहिनि 318 पोलिंग स्टेशन्स आहिनि। 2,81,900 जेका आहे उहा वोटरनि जो तइदादु आहे ऐं 95 जेके पोलिंग स्टेशन्स आहिनि उहे इंतिहाई हसास करण आहिनि जॾहिं त 130 पोलिंग स्टेशन उहे पिणु हसास करण आहिनि जिते हसास करार ॾिनल पोलिंग स्टेशन ते CCTV कैमरा उहे पिणु नस्ब कयो विया आहिनि ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई जेका उहा सख़्तु कया विया आहिनि। हिन वक़्तु उहा आहे पोलिंग जो अमल आहे उहा शुरू थी चुको आहे। वोटरनि जे अचण जो जेका सिलसिलो आहे उहा पिणु जारी आहे जॾहिं त हिन वक़्तु हिन पोलिंग स्टेशन जा इंतज़ाम जेके आहिनि उहे इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। ओवरऑल जेका सूरत आहे असांखे इहा ॾिसण में अचे पई त किथे बि का बि जेके या झेड़ो या अहिड़े क़िस्म जी का बि असांखे अञा ताईं जेका आहे उहा सूरत नथी नज़र अचे। हिकिड़ो पुरअमन माहौल असांखे नज़र अचे पियो। वोटर आहिनि उहे पिणु जेके आहिनि उहे अचनि पिया ऐं पंहिंजे वोट जो इस्तेमालु कनि पिया। पोलिंग जो अमल आहे उहा बाक़ाइदा उहा शुरू थी चुको आहे।